चओ सतनाम साखी। ॿिनि खे मिलंदो विच में चवंदी मूंखे त न ॾिनई, मूंखे खपे बि कोन को, मां छा कंदुसि घणो ई, पर मुंहिंजो त अपमान कए न, ॿिनि खे ॾिनई पाड़े वारनि खे, मूंखे छो न ॾिनई। चओ सतनाम साखी। दुख थींदा इन जो, पर इहा ॻाल्हि थोरी सम्झणी आहे। पोइ अॼु सम्झो, सुभाणे सम्झो, परीहं सम्झो। जीवन में सॼो जीवन तव्हां असांखे इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, सम्झण जे लाइ, सुखी थियण जे लाइ, आनंद जे लाइ। त वक़्तु अनुसार तव्हांजे अॻियां भॼन रखियो वियो, ॾाढो प्यार प्रेम सां तव्हां सां लाभ वरितोसीं। टेम नेम जो पालन कयो, उथण वेहण जो मर्यादा जे अंदरि, जहिड़ो देश तहिड़ो वेश। चओ जय श्री मन मानी न हलिजे, उटपटांग न हलिजे, काई कंहिंखे दुख न पहुचे, इहो ध्यानु रखणु खपे। न त बि कंहिंखे पंहिंजे पारां भले दुख न ॾियो, पर अॻिलो सम्झंदो हुजे शायदि हिन ई दुख मूंखे ॾिनो आहे, त उनखे आई एम सारी सारी चवंदव त तव्हांजा सभु दुख माफ़ थी वेंदा। माफ़ी घुरंदव, बाबा मां ग़लति आहियां, बसि मां ग़लति। टे सूत्र अथव, हिकु मां, ॿियो ग़लति, टियों आहियां। सूत्र हिकिड़ो आहे, अखर टे अथव। इहो कंहिं शास्त्र में कोन लिखियलु अथव। चओ जय। गीता पढ़ो न पढ़ो, रामायण पढ़ो न पढ़ो, भागवत भले न ॿुधो, राम जपियो चाहे न जपियो, सिर्फ़ु इहो ग़लति आहियां, इहो अखर तव्हांखे यादि हूंदो त तव्हांखे वार विंगो न थींदो। किथे बि वेंदव तव्हां आनंद माणींदव। बोल कृष्ण चंद्र भॻवान रघुपति राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सीताराम सीताराम भज मन राधे श्याम। सीताराम भज मन प्यारे राधे श्याम। सतनाम साखी सर्व आधार, जो सुमरे सो उतरे पार। सतनाम साखी सर्व आधार, जो सुमरे सो उतरे पार। साखी शिवो हम साखी शिवो हम, सत्य चित आनंद साखी शिवो हम। घट घट वासी साखी शिवो हम, स्वयं प्रकाशी साखी शिवो हम। प्रेम प्रकाशी चिद आकाशी, कहता टेओ कहता स्वामी, कहता स्वामी। शिवो हम साखी शिवो हम, शिवो हम शिवो हम साखी शिवो हम, शिवो हम साखी शिवो। ॿियो ॻाल्हाइणो कंहिंखे? चङो सतनाम साखी चओ। पंहिंजो अॼोको कार्यक्रम हे जेको रखियलु हो सो सुख सां संपन्न थियो। बाक़ी जेको शाम जो रखियलु आहे 7:30 खां कम्युनिटी हॉल में, सेकंड फ्लोर ते सतनाम साखी फर्स्ट फ्लोर में पहुचजो। हिक ॿिए खे ॿुधाइजो, भरिसां ई अथव कम्युनिटी हॉल, तव्हांखे उते पहुची करे फर्स्ट फ्लोर ते सत्संग जो आयोजन रखियो वियो आहे। पूरे 7 बजे ताईं भले घुमी फिरी अचो, पोइ पहुची वञिजो टाइम सिर, लाभ मिलंदो। हाल वॾो आहे, दिलि बि वॾी आहे। चओ सतनाम साखी। घुमण वारा पलव ते पहुचल आहे। आदेश जेको हुजे उहो पालन कंदव त तव्हांजो हुन में भलो ई भलो आहे। पोइ कंहिंखे ॾोरापो न ॾिजो, मूंखे त न ॾिजो घटि में घटि। चओ सतनाम साखी। सभिनी खे ख़बर आहे कंहिं महिल किथे वञिणो आहे घुमण जो, न त हिक ॿिए खां पुछी करके, ऐं उहो तव्हां पंहिंजो भले प्यार प्रेम सां। सत्संग जी ख़बर हुजे न हुजे, घुमण जी ख़बर
चओ सतनाम साखी पलव जे पाई दाता दरायन जा मिलई तन जे मन जा मतलब पुजाई आंसू वगाई आंसू आस वंदन जो जनो आगुर शरण में बैठ करे अरदास कहे चऊं तिस दास की पूरन करिए आस दुख दर्द सब दूरियो लगे नियम की त्रास कारजो वन रास संशय कोई ना रहे। कारजो वन रास एक माइक जेको पहुची सके। हा प्यारो विजय तव्हांखे सूचना थो ॾे पियो ध्यानु ॾियो ॿुधो पोइ वरी छंडो हयो वेंदो। सतनाम सभी के निवेदन आए तो सत्संग ते टाइम ते पहुंचो 7 खां 9 कम्युनिटी हॉल में पहिरें मारे ते अॼु ऐं सुभाणे 2 ॾींहं ते रखियल आहे ऐं पहिरीं तारीख़ स्वामी जी जो 75 जन्म दिवस पंहिंजो 9 जी जुमे सत्संग 9 खां 11:30 लॻे रखियल आहे। वरी बि कंहिंखे का इतला खपे त फोन करे पुछी सघो था न त पाण में हिक ॿिए खे ॿुधाए सघो था। ऐं जेके प्रेमी ॿाहिरां आयल आहिनि पंहिंजे लाइ गाॾियुनि जी व्यवस्था आहे से रुगो टाइम ते तयार हुजनि उन्हनि खे वठी बि नासीं ऐं पहुचाए बि नासीं। वरी बि का चुको हुजे त बंदे खे माफ़ कयो। अॼु डेजर्ट सफारी जंहिंजी बि बुकिंग आहे 2:30 लॻे पंहिंजे होटल में हेठि बीहजो जीपूं वेंदियूं हली पोइ न चइजो कि भाई असांजी रहिजी वई न न अहिड़ो मौक़ो न ॾिजो घुमी अचिजो। छो त पैसा वापस जय पलव जे पाई दाता ये हाँ छंडो आहे न संत राम नाम स्वामी शांति प्रकाश महान असा प्रेम न लाए भगवान स्वामी शांति प्रकाश महान असा प्रेम न लाए भगवान हलो ताली दर्शन करूं हलो ताली दर्शन करूं गुरुवर ते जेको शांति जो भंडार हो जंहिंजी महिमा परम्पार हो जी हो जेको शांति जो भंडार जंहिंजी महिमा परम्पार हलो ताली महर गुरु हलो ताली महर गुरु गुरुवर ते सागर सच पच नटवर नागर हो जी हो जेको प्रेम संदो सागर सच पच नटवर नागर हलो ताली प्रेम पियूं हलो ताली प्रेम पियूं गुरुवर ते